नौसरी सॼी सिंध जिया हैदराबाद डिवीज़न में मेयर डिप्टी मेयर समेत ॿियनि टाउन चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन तोड़े ॿियनि कामयाब उम्मीदवारनि पंहिंजे उहिदनि जो हल्फ़ खणी वरिता आहिनि। तफ़सील लाइ पेश आहे हीअ रिपोर्ट। हैदराबाद के मेयर ऐं डिप्टी मेयर ऐं 8 टाउन के चेयरमैन्स ऐं वाइस चेयरमैन्स हलफ़ खणी वरितो आहे। मक़ामी क्लब में मेयर काशिफ शोरो ऐं डिप्टी मेयर सगीर अहमद कुरैशी पंहिंजे उहिदनि जो हलफ़ खणी वरितो आहे। डिवीज़नल कमिश्नर बिलाल अहमद मेमण मेयर ऐं डिप्टी मेयर खां हलफ़ वरितो। डिप्टी कमिश्नर फवाद गफ़ार सुमरो नीरून कोट ऐं सचल सरमद के टाउन चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन्स खां हलफ़ वरितो। लतीफ़ाबाद सिटी ऐं बहराड़ी तालके के टाउन चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन बे उहिदे जो हलफ़ खणी वरितो आहे। टाउन कमेटी चोड़ जमाली के चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जी हलफ़ बरदारी की तकरीब शायान शादी हाल सजावल में थी गुज़री, जंहिंमें चेयरमैन मोहम्मद उस्मान मेमण ऐं वाइस चेयरमैन शकील अहमद खट्टी के ADC 2 सिजावल हुमेर कुरैशी पारां खेनि हलफ़ खणायो वियो। संजर चांग में असिस्टेंट कमिश्नर आसिफ कुराई, टाउन चेयरमैन चौधरी फाखर नसीम, वाइस चेयरमैन रेस बहारो नूनदानी खां हलफ़ वरितो। जोही जे गवर्नमेंट डिग्री कॉलेज में असिस्टेंट कमिश्नर यासीन अब्बासी, म्यूनसिपल कमेटी के चेयरमैन रेस अलण खान लिगारी ऐं वाइस चेयरमैन मोहम्मद शरीफ जमाली खां हलफ़ वरितो। सिजावल में शायान शादी हाल में 5 टाउन कमेटी के चेयरमैन ऐं ज़िले काउंसिल के चेयरमैन दानिश खान मलकानी ऐं वाइस चेयरमैन राजा रमीज़ उल हक ज़ौर सां गॾु टाउन के चेयरमैन आफ्ताब शाह शिराजी ऐं वाइस चेयरमैन साजिद मुस्तफ़ा लिगारी भी हलफ़ खणी वरितो आहे। पदीन ज़िले चेयरमैन लाइ अली असगर हाले पुटरो, वाइस चेयरमैन फिदा हुसैन मंदरो ऐं म्यूनसिपल कमेटी बदीन लाइ चेयरमैन पीर मोहम्मद सालेह कुरैशी ऐं वाइस चेयरमैन अली अकबर मेमण के रिटर्निंग ऑफिसर नजीब रहमान जमाली कसम खणायो। ठट्टे ज़िले काउंसिल के चेयरमैन अब्दुल हमीद पावर, वाइस चेयरमैन ममताज़ जलमाड़ी समेत म्यूनसिपल कमेटी ऐं टाउन कमेटी के चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खां मकली में ज़िले काउंसिल हाल 12 DC ठट्टो गुलाम फारूक सुमरो मुनक़द थियल हलफ़ बरदारी की तकरीब में हलफ़ खणायो। म्यूनसिपल कमेटी ठट्टो के चेयरमैन आदा मोहम्मद मेमण, टाउन कमेटी मकली के चेयरमैन पीर ज़ैनलाब्दीन जीलानी समेत टाउन कमेटी गाड़ो ऐं घोड़ाबारी के चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन के भी हलफ़ खणायो वियो। PS 78 घोड़ाबारी के टाउन कमेटी जे पीपल्स पार्टी के चूंडियल चेयरमैन मोहम्मद रमज़ान पावर, वाइस चेयरमैन मुमताज़ शोरो, टाउन कमेटी गाड़ो पीपल्स पार्टी के चूंडियल चेयरमैन हाजी मोहम्मद सिद्दीक खासकली, वाइस चेयरमैन गुलाम नबी मेमण जे ज़िले काउंसिल ठट्टो ऑफिस में हलफ़ बरदारी तकरीब में असिस्टेंट कमिश्नर घोड़ाबारी मोहम्मद अली शाह पारां हलफ़ वरितो। तालके टंडे बागे के 3 टाउन कमेटी के चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन के असिस्टेंट कमिश्नर टंडो बागो सनाला हलफ़ वरितो।